अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू अरबा वाला मौजू कलाम चवंदा आहिनि हू नरम तबियत ऐं अहद ते क़ाइमु रहंदड़ हूंदो आहे। अगरि खिलंदो आहे त वॾा वॾा टहक कोन ॾींदो आहे, संदसि खिलण बि मुस्कुराईंदो आहे। चवंदा आहिनि हू नरम तबियत ऐं अहद ते क़ाइमु रहंदड़ हूंदो आहे। अगरि खिलंदो आहे त वॾा वॾा टहक कोन ॾींदो आहे, संदसि खिलण बि मुस्कुराईंदो आहे। ॿियनि जा ऐब बयानु कंदड़ न हूंदो आहे। ॿियनि जा ऐब बयानु कंदड़ न हूंदो आहे। सरबुलंदीअ खे ख़राबु सम्झंदो आहे। चवंदा आहिनि हू नरम तबियत ऐं अहद ते क़ाइमु रहंदड़ हूंदो आहे। अगरि खिलंदो आहे त वॾा वॾा टहक कोन ॾींदो आहे, संदसि खिलण बि मुस्कुराईंदो आहे। रियाकारीअ खां पासो कंदड़ आहे। कावड़ ते ज़ब्त कंदड़ ज़िक्र इलाही कंदड़ हूंदो आहे। रियाकारीअ खां पासो कंदड़ आहे। कावड़ ते ज़ब्त कंदड़ ज़िक्र इलाही कंदड़ हूंदो आहे। हिन जो हर सुवाल इल्म जे हासिलात लाइ हूंदो आहे। चवंदा आहिनि हू नरम तबियत ऐं अहद ते क़ाइमु रहंदड़ हूंदो आहे। अगरि खिलंदो आहे त वॾा वॾा टहक कोन ॾींदो आहे, संदसि खिलण बि मुस्कुराईंदो आहे। रहम दिल हू न कंहिं ॻाल्हि ते बेजा फ़ख़ुरु कंदो आहे, न ई पंहिंजे हुकुम में ज़ुल्म कंदो आहे। रहम दिल हू न कंहिं ॻाल्हि ते बेजा फ़ख़ुरु कंदो आहे, न ई पंहिंजे हुकुम ते ज़ुल्म कंदो आहे। हू सची मोहबत कंदड़, वाइदे जो पाबंद ऐं अहद खे निभाईंदो हूंदो आहे। चवंदा आहिनि हू नरम तबियत ऐं अहद ते क़ाइमु रहंदड़ हूंदो आहे। अगरि खिलंदो आहे त वॾा वॾा टहक कोन ॾींदो आहे, संदसि खिलण बि मुस्कुराईंदो आहे। कमज़ोरनि जो मददगार, नेकीअ में जल्दी कंदड़। कमज़ोरनि जो मददगार, नेकीअ में जल्दी कंदड़ ऐं बुराईअ जे इस्लाह करण खां रही कोन सघंदो आहे। चवंदा आहिनि हू नरम तबियत ऐं अहद ते क़ाइमु रहंदड़ हूंदो आहे। अगरि खिलंदो आहे त वॾा वॾा टहक कोन ॾींदो आहे, संदसि खिलण बि मुस्कुराईंदो आहे। हू अमानतदार, परहेज़गार, साफ़ बातिन, ख़ताकारी जा उज़र क़बूल कंदड़ हूंदो आहे। हू अमानतदार, परहेज़गार, साफ़ बातिन, ख़ताकारनि जा उज़र क़बूल कंदड़ हूंदो आहे। उन जो चहिरो हशाश बशाश, सीनू कुशादो हूंदो आहे। इहो त मोमिन ई हूंदो आहे। चवंदा आहिनि हू नरम तबियत ऐं अहद ते क़ाइमु रहंदड़ हूंदो आहे। अगरि खिलंदो आहे त वॾा वॾा टहक कोन ॾींदो आहे, संदसि खिलण बि मुस्कुराईंदो आहे। या अल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानो रहीम, तूं सभु ॼाणी थो, तोखे सभु मालूम आहे। ख़ैर कर, सुखियो सताबो, करीम करम कर, रहीम रहम कर। या अल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानो रहीम, तूं सभु ॼाणी थो, तोखे सभु मालूम आहे। ख़ैर कर, सुखियो सताबो, करीम करम कर, रहीम रहम कर। मिठूअ जा मतिलब नेक मक़सद हासिल थियनि, आस उमेद पुॼाए, आजिज़ीअ सां इल्तिजा पियो करे आहे। चवंदा आहिनि हू नरम तबियत ऐं अहद ते क़ाइमु रहंदड़ हूंदो आहे। अगरि खिलंदो आहे त वॾा वॾा टहक कोन ॾींदो आहे, संदसि खिलण बि मुस्कुराईंदो आहे।